दोस्तों अॼु शमन अली मीराली जो एल्बम आहे 30-35 धरती प्रोडक्शन जो। ऐं हिन में सभु गाना सुपर हिट आहिनि। हिकिड़े गाने जी थोरी मतिलबु कहाणी आहे, उहा तव्हांखे ॿुधाईंदुसि। सभ खां भला हिन में 2 कलाम आहिनि। सभ खां भला पहिरियों कलाम, छा थियो कुसूर थी वञे जो दूर, मुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾे। ऐं कुझु दोस्तनि कमेंट्स कया आहिनि, कमेंट्स शामिलु कयो। उन खां पोइ तव्हांखे मां हिकिड़े कलाम जी थोरी कहाणी आहे उहा ॿुधाईंदुसि। पहिरीं कमेंट्स आहे नेक मोहम्मद लगारी साहब, सलाम आहे तव्हांजी महिनत खे, महिरबानी वॾा। शाबान सोलंकी आहे, इंडियन सॉन्ग 4 कॉपी आहिनि। बिल्कुलु आहिनि। ॿिया बि कमेंट्स आहिनि, उहे बि ॾिसूं। उन खां पोइ आहे शाबान सोलंकी, वरी लिखियो आहे नाइस वीडियो, ऑल सुपर हिट सॉन्ग। ऐं नओं दोस्त आहे हिकिड़ो आमिर अली। आमिर अली वॾी महिरबानी भाउ, कुर्ब तव्हांजा। अञा ॿियो दोस्त बि आहे। कमेंट्स हुन में आहे वहीद अहमद, वहीद अहमद वॾी महिरबानी। शकील अहमद नओं दोस्त आहे, कमेंट्स कई आहे हुन, वॾी महिरबानी वॾा, लख एहसान लख कुर्ब। त हलूं था उन कलाम ॾे। त उहो कलाम आहे वहीद हकड़े जो, छा थियो इहो मूंखे महबूब घुराए ॾियो। हाणे इन कलाम जी कहाणी कुझु ईअं आहे त वहीद इहो कलाम लिखियो ऐं ॿियनि सभिनी माना शाइर जेके आहिनि, कासिर नवाज़, ख़ासि करे कासिर नवाज़ जेको आहे न, त वहीद हकड़े खे ठिप कोन सहंदो हुयो। त जिथे बि ॾिसंदो त हाणे माना एल्बम जी रिकॉर्डिंग हले पई, वहीद कलाम खणी अचे थो पियो, आयो आहे स्टूडियो में, त कासिर नवाज़ उथी हलियो वेंदो हुयो। त माना इहो असांखां घटि कैटेगरी जो आहे माण्हू, इहो छो थो अचे हिन महफ़िल में, या इहो छो थो खणी अचे कलाम, मतिलबु कोन सहंदो वहीद खे। बहरहाल इन्हनि बावजूदि ॻाल्हियुनि बि माना वही सां इहा ॻाल्हि ॿोल्हि थी इन बारे में, त माना इहो कासिर नवाज़ सां ईअं कंदो हो। पर पोइ बि मां ज़ोरी कलाम ॾींदो हुउमि शमन खे। त इहो कलाम उन दौरान खणी आयो त महफ़िल में कासिर नवाज़ उथी वियो, एल्बम रिकॉर्ड बि थियो इहो कलाम। ऐं सभु वहीद खे पिया चवनि त इहो बेकार कलाम आहे, कोन हलंदो, ठिप न हलंदो, तूं अॼु महिनत कई आहे, तूं बीमार आहे, तुंहिंजी तबियत बि सही न आहे, तूं त बि लिखी आयो आहे। ऐं अल्हम्दुलिल्लाह वहीद पियो चए त इहो कलाम उन दौर में अहिड़ो हलियो, सुपर हिट हलियो, सभिनी कलामनि खे मारे वियो इहो कलाम, मूंखे महबूब घुराए ॾियो ख़ुदा जे वास्ते यारो। ऐं ज़बरदस्त कलाम आहे, सुठी शाइरी आहे इहा। हा, ऐं उन में जेको आहे न, हिकु नओं रंग आहे ईअं सम्झो। ऐं हिन एल्बम जे सभिनी कलामनि में सुपर हिट कलाम हिकिड़ो आहे जेको सभिनी खां भलो आहे, अॼुकल्ह ॾाढो हले बि पियो, उहो तव्हां मूंखे कमेंट्स करे ॿुधाईंदव। ऐं हलूं था गाननि जी तरफ़। पहिरियों कलाम कासिर नवाज़ जो आहे, ओ मूंखे रोआरण वारा नेठि तूं बि रोईंदे। उन खां पोइ वहीद हकड़े जो कलाम जेको आहे, मूंखे महबूब घुराए ॾियो, यार न मिलियो वहीद सां वेंदुसि मारे मौत अला। उन खां पोइ साईं गोर गदाई जो कलाम आहे, दीदार तुंहिंजो सिंगार तुंहिंजो। उन खां पोइ ॿियो कलाम आहे कासिर नवाज़ साहब जो, परायो नेठि परायो आहे, दिलि ॾियण वॼायो आहे। उन खां पोइ कासिर नवाज़ जो कलाम, शोर शोर शहर में आहे शोर, हिकिड़ो सुहिणो सभिनि जी दिलि फुरे जो। उन खां पोइ साइड बी आहे। ऐं साइड बी खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधायां त जेके बि वीडियो ॾिसंदा दोस्त, त हीअ वीडियो जेके आहिनि इहे इंफॉर्मेशन वीडियो आहिनि, ऐं हिन में कोई गीत न आहे शामिल। ऐं हिन में सिर्फ़ु इंफॉर्मेशन हूंदी ऐं कलाम ॿुधाया वेंदा, वॉल्यूम ॿुधायो वेंदो, साल ॿुधायो वेंदो। काफ़ी दोस्त ईअं बि ॾिसनि था वीडियो, ईअं जो मक़सदु तव्हां सम्झो था त हुननि खे इंतज़ारु आहे त चंद ॻाल्हियुनि खां बाद वरी कलाम हलणु शुरू थींदो, पर बिल्कुलु ईअं न आहे। हीअ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। हिन में तव्हां कलाम ॿुधाया वेंदा, शाइर ॿुधाया वेंदा, साल ॿुधायो वेंदो, ऐं जेका का ॻाल्हि हिन में का नई हूंदी उहा बि तव्हांखे ॿुधाई वेंदी। त हलूं था बी साइड में। कलाम आहे मंठा सोलंकी जो, कहिड़ी मिठाई त कयां। उन खां पोइ बशीर अहमद बुके जो कलाम आहे, दिलि नथी परचे, सांवल मीराली जो,
मूंखे मारियूं मिठो मंठार हलियो वञे थो। उन खां पोइ कासिर नवाज़ जो कलाम आहे छा थियो कुसूर। उन खां पोइ आहे मुर्तज़ा मौलाई जी पकी शाइरी चरिया चरी दिलड़ी दर्दन भरी। वीडियो पसंदि आयो हुजे तो लाइक ज़रूर कंदा दोस्तों।